वादी तीरा में जॾहिं बर्फ़बारी पवंदी आहे त माण्हू लॾ पिलाण कंदा आहिनि। सूबाई हुकूमत लॾ पिलाण कंदड़नि लाइ 4 अरब रुपयनि जा फंड रखिया। लॾ पिलाण खे बहिरान जी शक्ल ॾियण जी कोशिश कई पई वञे। KP हुकूमत पंहिंजी नाकामी जो मलबो फ़ौज या अहिड़े ऑपरेशन ते किराइणु चाहे थी जंहिंजो वजूद ई नाहे। दिफ़ाई वज़ीर ख्वाजा आसिफ जी इतलात वारे वज़ीर अता तारर ऐं कोआर्डिनेटर अख्तियार वली सां गॾु इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त 11 डिसंबर ते हिकु जिरगो थियो हो। जिरगे सूबाई हुकूमत सां कामयाब ॻाल्हियूं कयूं। जिरगे खां पोइ सूबाई हुकूमत नोटिफिकेशन बि जारी कयो। जिरगे में तय कयो वियो त इलाइक़े में स्कूल ऐं थाणा क़ाइमु कया वेंदा। सूबाई हुकूमत ऐं जिरगे विच में किथे बि फ़ौज नज़र नथी अचे। वादी तीरा में केतिरनि ई सालनि खां ऑपरेशन नाहे थियो। उहे सभु मफ़रूज़ा आहिनि। KP हुकूमत जा मफ़ाद TTP सां जुड़ियल आहिनि। वादी तीरा जी अवाम जी फलाह ऐं बहबूद तरजीह आहे। हैदराबाद जी अदालत नामियारे शाइर डॉक्टर आकाश अंसारीअ जे क़त्ल केस में संदसि वेगे पुट जवाबदार शाह लतीफ़ खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी। मॉडल क्रिमिनल कोर्ट जे फर्स्ट एंड सेशन जज महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सिंध हुकूमत कंहिंजी डिक्टेशन ते कमु न कंदी। हुकूमत लाहौर खां फ्रांसिक टीम बि घुराई। वापारीअ जे नुमाइंदा तंज़ीम चयो असांखे हुकूमत ते एतमाद आहे। गुल प्लाज़ा जे हर रुख खे ॾिठो वेंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब। संदसि चवणु आहे त MQM जी कराचीअ में रत जी रांदि कंहिंखां लिकियल न आहे। MQM कराचीअ जो जेको असरु कयो उहो सभिनी जे साम्हूं आहे। हुकूमत गुल प्लाज़ा सान्हे जे मुतासिरनि सां गॾु आहे। सिंध असेंबली जे इजलास दौरान गुल प्लाज़ा सान्हे ते बहस मुख़ालिफ़ धुर जो गोड़। अपोज़िशन लीडर अली ख़ुर्शीदी हिकु भेरो ॿीहर गुल प्लाज़ा सान्हे जी जांच लाइ जुडिशल कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। अपोज़िशन लीडर चयो त अव्हां लाशनि ते सियासत करे रहिया आहियो। मौजूदा हुकूमत जी कंहिं ॻाल्हि ते भरोसो नाहे। भले सिक्योरिटी वापसि वठो पर आवाम जी ॻाल्हि कंदासीं। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त कमिश्नर जी सरबराही में जोड़ियल टीम सान्हे जी जांच करे रही आहे। गुल प्लाज़ा सान्हे ते पॉइंट स्कोरिंग न करणु घुरिजे। सियासत करणु इंतिहाई ॾुखो ईंदड़ आहे। असां चाहियूं था त गुल प्लाज़ा सान्हे जे मुतासिरनि खे इंसाफ़ मिले ऐं ज़िम्मेवारनि खे सज़ा मिलंदी। गुल प्लाज़ा सान्हे जे हवाले सां काबीना 5 रुकनी कमेटी जोड़ी आहे जेका जांच रिपोर्ट जी रोशनी में फ़ैसिला ऐं कार्रवाइयूं कंदी। इंक्वायरी रिपोर्ट तमामु जल्द साम्हूं ईंदी। अदालती कमीशन जोड़ण में को एतराज़ नाहे। रिपोर्ट मां मुतमइन न थियासीं त जुडिशल कमीशन ठाहे सघिजे थो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त हाफ़िज़ नईमुर रहमान जी ॻाल्हियुनि खे हिकु कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी छॾियो। जमहूरी तरीक़े सां एहतजाज सभिनी जो हक़ आहे। ग़ैर जमहूरी एहतजाज कयो वियो त हुकूमत कार्रवाई कंदी। असां हाणे बर्दाश्त करण जे मूड में न आहियूं। जेकॾहिं कंहिं शहर में हड़ताल दुकान सारण जी कोशिशि कई त हुकूमत माण्हुनि जे तहफ़ुज़ लाइ बीहंदी। हाफ़िज़ नईमुर रहमान ऐं संदसि पार्टी हमेशह नाकारी सियासत कई। MQM जी सियासत हाणे दफ़न थी चुकी आहे ऐं अवाम MQM खे मुकमल तौरु रद्द करे चुको आहे। जंहिंजे घर में अफ़सोस जो माहौल हुजे उते माण्हू प्रोपेगेंडा करणु न आहिनि ईंदा। प्रोपेगेंडा कंदड़नि जी कूड़े बयानीअ खे रद्द करियूं था। फोतियुनि जे घरनि में अॼु खां इमदादी चेक पाण पहुचाए रहिया आहियूं। सिंध काबीना वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सरबराही में गुल प्लाज़ा सान्हे जे हवाले सां सब कमेटी क़ाइमु करे वरिती। सब कमेटी में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण, नासिर हुसैन शाह, सईद गनी, ज़ियाउल हसन लंजार शामिल। सब कमेटी कमिश्नर जी सरबराही में क़ाइमु इंक्वायरी कमेटी जी रिपोर्ट जे रोशनीअ में वधीक कार्रवाई ऐं हिकमत अमली जो फ़ैसिलो कंदी। काबीना गुल प्लाज़ा सान्हे जे मुतासिरनि लाइ मुआवज़ो ॾियण जी मंज़ूरी बि ॾिनी। फोतियुनि जे पोयड़नि खे 1-1 करोड़ रुपया ॾिना वेंदा। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मुतासिर दुकानदारनि खे 5-5 लख रुपया किचन यूटिलिटी ख़र्चनि लाइ कमिश्नर ज़रिए अदा कया पिया वञनि। असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे त मुतासिरनि खे हर मुमकिन रिलीफ फ़राहम करियूं। मुतासिरनि दुकानदारनि खे 1-1 करोड़ रुपया बिना व्याज जे कर्ज़ फ़राहम कयो वेंदो। मुतासिर दुकानदारनि खे 2 महीननि अंदरि कारोबार शुरू करण लाइ दुकान जी सहूलियत फ़राहम कई वेंदी। गुल प्लाज़ा सान्हे खां पोइ रेस्क्यू जो अमल मुकमल थी वियो। इमारत सील थी वई। गुल प्लाज़ा सान्हे जी जांच जारी आहे। उमेद आहे त सुभाणे जांच कमेटी जी रिपोर्ट अची वेंदी।
वॾे वज़ीर जी सरबराही में सब कमेटी जोड़ी वई आहे। सबक सिखणु घुरिजे त जीअं आईंदा अहिड़ो सानिया न थियनि। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार MQM अॻवाननि खां सिक्योरिटी वापसि वठण वारनि ख़बरनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त MQM अॻवाननि खां सिक्योरिटी वापसि वठण जो को फ़ैसिलो नाहे कयो वियो। मुस्तफ़ा कमाल ऐं ख़ालिद मक़बूल सिद्दीकी हिन वक़्तु इस्लामाबाद में मौजूदु आहिनि। कंहिं बि सियासी शख़्सियत जी सिक्योरिटी वापसि वठण बाबति का हिदायत जारी नाहे कई। अण तस्दीक थियल ऐं गुमराह कंदड़ ख़बरनि खां पासो कयो वञे। सिक्योरिटी मामलनि खे सियासत सां न ॻंढियो वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास। काबीना रिन्यूएबल एनर्जी कंपनी खे बंदि करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना देहमियाणो ॿेले में 6 MGD वाटर फिल्ट्रेशन प्लांट लाइ 400 एकड़नि बदिरां 100 एकड़ ॿेले जी ज़मीन हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खे ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मकानी इदारनि वारो खातो उन जे बदिले ॿेले खाते खे वणकारे लाइ 100 एकड़ मुतबादिल ज़मीन फ़राहम कंदो। काबीना जो फ़ैसिलो। काबीना वर्कर्स वेलफेयर बोर्ड सिंध जी गवर्निंग बॉडी जी नई सिड़ जोड़जक लाइ मंज़ूरी ॾिनी। वर्कर्स वेलफेयर बोर्ड सिंध के रजिस्टर्ड मज़दूरनि जी फलाही स्कीमनि लाइ ॿीहर फ़ाल कयो वियो। बोर्ड फलाही मनसूबनि जी निगरानी ऐं वेलफेयर फंड जी असराइती इस्तेमाल खे यकीनी बणाईंदो। सिंध काबीना जे इजलास दौरान लियारी एक्सप्रेस वे जी रहिजी वियल 53 मुतासिरनि खे मुआवज़ो ॾियण जे हवाले सां नासिर हुसैन शाह जी सरबराही में कमेटी क़ाइमु। कमेटी मसइले जो जाइज़ो वठी काबीना खे रिपोर्ट पेश कंदी। काबीना जो मकानी इदारनि वारनि खातनि जे 19,116 मिलियन रुपयनि जी 6 मनसूबनि खे जल्द मुकमल करण जो फ़ैसिलो। काबीना 36 किलोमीटर डिप्लोमेटी खां DHA वाटर पाइपलाइन मनसूबो FWO खे ॾियण जी मंज़ूरी ॾिनी। CTD जी पशीन में कार्रवाई। 10 दहशतगर्द मारिजी विया। कार्रवाई दौरान 10 जवान ज़ख़्मी थिया। DIG CTD एतज़ाज़ अहमद गोराया ऐं वॾे वज़ीर जे मुआविन शाहिद रिंद जी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस। DIG CTD मूजिब दहशतगर्द भते खोरे क़त्ल ऐं अग़वा में मुलविस हुआ। दहशतगर्दनि वटां हथियार ऐं गोला बारूद मिलिया आहिनि। मारिजी वियल दहशतगर्दनि में सनाउल्लाह आगा ऐं संदसि साथी शामिल आहिनि। शाहिद रिंद जो चवणु आहे त सरेंडर कंदड़नि खे अदालतनि में पेश कयो वेंदो। बंदूक जो जवाबु बंदूक सां ई मिलंदो। नौजवाननि जी तालीमी क़ाबिलियत वधाइण लाइ असराइता क़दम खणणु हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। वफ़ाक़ी हुकूमत नौजवाननि जी हुनरमंदी ऐं सघ वधाइण में वधीक इज़ाफ़े लाइ हर मुमकिन वसीला कतब आणींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं चेयरमैन वज़ीर आज़म यूथ प्रोग्राम राणा मशहूद ख़ान सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। राणा मशहूद वज़ीर आज़म के यूथ प्रोग्राम ऐं ख़ासि तौर लैपटॉप स्कीम बाबति मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म यूथ प्रोग्राम तहत नौजवाननि जी फलाह ऐं बहबूद लाइ जारी क़दमनि ते इत्मिनान जो इज़हार कयो। सिंध हुकूमत जी तर्जुमान सुमिता अफ़ज़ाल सैयद MQM अॻवाननि जी सिक्योरिटी वापसि वठण वारी दावनि जी तरदीद करे छॾी। सुमिता अफ़ज़ाल सैयद जो चवणु आहे त MQM हिकु भेरो ॿीहर कूड़े बयानिए ऐं नाकारी प्रोपेगेंडा ते लही आई आहे। MQM जी कंहिं बि वज़ीर या अॻवान खां सिक्योरिटी वापसि नाहे वरिती वई। जेके माण्हू सिक्योरिटी जा मजाज़ आहिनि उन्हनि वटि मुकमल सिक्योरिटी मौजूदु आहे। इहा सहूलियत क़ानून ऐं सिक्योरिटी प्रोटोकॉल मुताबिक़ फ़राहम कई वञे थी।